अस्सलाम वालेकुम दोस्तों, नए ब्लॉग सां गॾु जो दोस्त मसूद मंगी हाज़िर आहियां। अॼु ही कोटड़ी बैराज दरियाए सिंध जेको हिन वक़्तु उरूज ते वही रहियो आहे, उन जो मंज़र अव्हांखे पंहिंजे चैनल जे थ्रू हींअर ॾेखारे रहियो आहियां। हिन वक़्तु कोटड़ी बैराज जे ते पिणु काफ़ी सुठी जेको पाणीअ जी रसद अची रही आहे ऐं कोटड़ी बैराज ते पिणु 3 लख खां वधीक वकिरो हली रहियो आहे। ही कोटड़ी बैराज जामशोरो ऐं हैदराबाद जे विच ते जेको कोटड़ी बैराज ठहियलु आहे, ही उन जा मंदर आहिनि जेके अव्हांखे पंहिंजे चैनल मसूद मंगी व्लॉग जे प्लेटफॉर्म तां अव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। कोटड़ी बैराज जी हीअ पुल जितां हिन वक़्तु गुज़र थी रहियो आहे ऐं तमामु सुठे मिक़दार में पाणीअ जी रसद सखर बैराज खां पोइ कोटड़ी बैराज ॾांहुं उहा जारी आहे ऐं हिन वक़्तु कोटड़ी बैराज खां समुंड ॾांहुं पाणीअ खे पिणु छोड़ कयो आहे, जंहिंजे नतीजे में जेका डेल्टा आहे असांजे उन तरफ़ बि पाणीअ जी रसद तमामु घणी उहा वञी रही आहे। ऐं हिन वक़्तु कोटड़ी बैराज खां पोइ हींअर मुंहिंजी जेका रवानगी आहे उहा आहे हैदराबाद शहर ॾे ऐं हैदराबाद शहर खां पोइ मुंहिंजी जेका नेक्स्ट डेस्टिनेशन हूंदी उहा हूंदी मीरपुर ख़ास। त हैदराबाद मां जॾहिं मीरपुर ख़ास असां पहुचंदासीं त उन विच में बि जेके मुंहिंजा पंहिंजा क्लिप्स मां रखंदुसि त उहे अव्हां सां उहे बि शेयर कंदुसि। नाज़रीन, मैं अभी पहुंचा हूँ मीरपुर ख़ास पहुंचा हूँ मैं और मेरे साथ मेरे दोस्त हैं और हमने अभी चाय पी है। ये न्यू कोटा सदाबहार काला होटल है, उसके साथ साथ ये कुछ होटल वगैरह हैं और अभी बस स्टॉप में मौजूद हूँ और अभी मैं जाऊँगा अपने दोस्त के पास। तो ये अभी पास बस स्टैंड है, बस स्टैंड पे ये मेरा दोस्त है मोहम्मद उर्फ सेठार और मुझे ये रास्ते में जब मिला है तो हमने दोनों कुछ सफ़र साथ किया हैदराबाद से मीरपुर तक और हमने साथ चाय पी है और एक दूसरे से मोहब्बत प्यार बांटा है। और ये दोस्त एक सफ़र में एक बहुत अच्छा दोस्त मुझे मिला है, तो मैं अपने यूट्यूब चैनल उसको मैंने बता दिया है, तो वो भी मेरा चैनल जिन्हें देखेगा और इंशाल्लाह ताला जो अगला जो मेरा सफ़र है उसमें भी काफ़ी अच्छे दोस्त मुझे मिलेंगे। तो नेक्स्ट जो वीडियो होगा मैं फिर आपके साथ वहीं हाजिर होगा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु मौजूदु आहियां मीरपुर ख़ास सिंध जी चांहि यानी जेका चांहि जी चस्की हूंदी आहे, मिठड़ी हूंदी आहे ऐं जिते मिठास मिले उते मोहबत मिलंदी ऐं जिते मोहबत मिलंदी ज़ाहिर आहे उते मोहबत वारा माण्हू ई हूंदा। त हिन वक़्तु असां पुॻा आहियूं साईं अब्दुल हमीद चन्ना वटि मीरपुर ख़ास में, जेको असांखे वठी आयो आहे सिंध जी चांहि यानी सिंध जी मिठास, सिंध जी हिकु मिठी ॿोली, मिठी चस्की ऐं जंहिंजो प्रोपरेटर आहे दोदो पंवर। दोदो ॾाढी ख़ुशी थी उन सां असां मिली करे, जीअं चवंदा आहिनि त भाउ मुड़ुसु त को दोदो ई वाह जो न कमु कयो आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे। हीअ असांजो दोस्त असांजो आहे साईं, तव्हांजो नालो? बरकत अली पंवर पिणु हिन सिंध जी चांहि जो जेका इब्तिदा कई आहे माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त कई आहे, बहितर कई। उनखां पुछंदासीं त साईं तव्हांखे कीअं त हिकिड़ो ख़्यालु आयो दिलि में ऐं तव्हांखे गॾिजी हिकिड़ी सिंध जी चांहि जो नालो रखी ऐं तव्हां शुरूआति कई आहे, त तव्हांखे कीअं ख़्यालु पैदा थियो? सर महिरबानियूं, तव्हां हिते आया हिन लाइ ख़ुशि मोहबतूं। असांजो त ई बसि वेठा हुआसीं, असांजो मूड में हो त होटल खोलण जो। पहिरीं में हिकिड़ो हो हेॾां साईं खाहिर साहिबु चयो त कैफ़े वणजारा, त उन जो असां चयो त लाइब्रेरी इन जे हिसाब सां असां बि पंहिंजो हिकिड़ो होटल खोलियोसीं, गॾु असां हुनखे लाइब्रेरी पढ़ंदासीं। ऐं जेको नालो आहे हीअ त असांजे ईअं ई ऐं ज़हन में अची वियो असांजो सिंध आहे त लाज़मी ॻाल्हि सिंध में असीं कैफ़े खोलियूं पिया, त उन जो हिकिड़ो सिंध सां गॾु ई नालो ॾियूं, इन जे करे नालो लिखियोसीं ऐं दोस्तनि जी असांखे भरपूर साथ सपोर्ट मिली आहे, जंहिंजे करे असां गॾु प्लस लाइब्रेरी बि कई आहे। असां सां गॾु आहे साईं अब्दुल हमीद चन्ना, जेको असांखे हिन प्यारी जॻह सिंध जी चांहि ऐं सिंध जा माण्हू उते हुजनि
त उते मिठास ई मिलंदी, मोहबत मिलंदी। जो असांखे हिते वठी आयो साईं, तव्हां हिते माशाल्लाह अचण जी शुरूआति कई आहे ऐं दोस्तनि जे हिन कारकर्दगी खे तव्हां कीअं था तव्हां ॾिठो? अदा मसूद महिरबानी। हिननि दोस्तनि खे त यकीनन जस हुजे, वाधायूं हुजनि। इहे असांजा दोस्त मुतहरिक दोस्त आहिनि, सदन सियासी तारीख़ अवामी वर्कर्स पार्टी सां आहे ऐं ही हितां जा मुतहरिक दोस्त आहिनि। हिननि दोस्तनि सोचियो त हिते को कारोबार शुरू कजे ऐं हीअ ख़ुदि ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे जो असांजा मुतहरिक ऐं प्रोग्रेसिव दोस्त कारोबार जे तरफ़ बि अचनि था। ऐं दोस्तनि ही हिते सिंध जे चांहि जो बुनियादु विधो ऐं होटल खुलियो ऐं मूं ख़ुदि सोशल मीडिया ते ॾिठो त दोस्तनि ही खोलियो आहे। पोइ हिते दोस्त आयासीं ऐं असांजा काफ़ी दोस्त, दादू जा दोस्त, ॿिया दोस्त आरे पारे जा या हितां जा सरगरम दोस्त हिते अचनि था। ऐं हीअ हाणे शाम जो सभिनी सरगरम दोस्तनि जो मीरपुर ख़ास में वहक जी जॻह आहे। जी साईं जी। अञा हिते कमु हले पियो। असीं त इहो सम्झूं था त हिते असांजूं नंढियूं नंढियूं सियासी गॾिजाणी बि जी जी। बहरहाल दोस्तनि खे जस हुजे, उमेद आहे त हिमत न हारींदा हिन कम खे वधाईंदा। ज़बरदस्त, ॾाढी ख़ुशी थी असांखे। असां ईंदासीं हाणे दोदो पंवर जेको प्रोपरेटर आहे ऐं माशाल्लाह ॾाढो बहितरु कमु कयो आहे। उन खां त पुछंदासीं साईं तव्हांजो कीअं ख़्यालु पैदा थियो ऐं हिन खां पोइ जेको आहे असां जेके सिंध जा हिकु मिठड़ा माण्हू आहिनि उन्हनि जी केतिरी मोट मिली आहे, इहो तव्हां छा चवणु चाहींदो उन जे बारे में? साईं सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी जो मेड़ खां तव्हां आयो असां ॾे ऐं असांखे ख़िदमत जो मौक़ो बि ॾिनो त असांजी तव्हांजी उहा सिंध जी रवायत ख़िदमत जेका आहे उहा ऐं सिंध जी चांहि तव्हांखे प्यारे सघूं। हीउ सॼो सिस्टम असांजो सिंध जी चांहि जे नाले सां हिकिड़ी सिंध जी रवायत जेका आहे, असीं चांहि पींदा आहियूं हाणे उन खे ई सॼी सिंध समाए करे असां लाइब्रेरी जो बि हिते सेटअप रखियोसीं। जेके पढ़ंदड़ दोस्त आहिनि किताबुनि खे या अदब सां त उहे पढ़नि बि सही ऐं हिकिड़ो तइलीमी माहौल बि हुजे ऐं उन सां गॾोगॾु असांजी चांहि जेका आहे उहा बि हिते मुहैया हुजे त माण्हू सुकून वारो माहौल में पंहिंजो पढ़ाई बि करे सघे ऐं चांहि बि पी सघे। त इहे शयूं आहिनि ऐं गॾोगॾु हिन नाले जो इम्पैक्ट इहो आहे जो सॼी सिंध खां असांखे मोट सुठी मिले पई, माण्हू अचनि पिया, साराहिनि पिया त तव्हां हिकिड़ो बहितरीनु स्टेप खयो आहे। त हाणे इहो ई असांजो तसलसल इहो ई हिकिड़ो मयार चांहि जो रखी करे त अॻियां हलूं आहे त जीअं असां स्टेबल थियूं ऐं हिन कम खे थोरो अञा अॻिते वधायूं जीअं असां बहितरी तां अचूं। वॾी महिरबानी। ॾाढी ख़ुशी थी अथई असांखे तव्हांजी। इहा अॼु जॾहिं सिंध जी चांहि असां पहिरियों चकर जॾहिं चांहि पीअंदासीं त असांखे वाक़ई पंहिंजी सिंध जंहिंखे मिठड़ी सिंध चऊं था उहा मिठास असांखे महसूसु थींदी ऐं ॾाढी ख़ुशी थी अवां दोस्तनि सां मिली करे। सिंध जी चांहि सां गॾोगॾु सिंध जी जेका पहचान आहे, सिंध जा किताब, सिंध जी जेका रियल असांजी सिंध सां जुड़ियल जेका शइ आहे उहा आहे सिंध जो किताब। सिंध जो किताब ऐं शायदि सिंध सॼी घुमियो आहियां पर कंहिं पब्लिक प्लेस ते यानी कंहिं होटल ते लाइब्रेरी जो क़याम अमल में अची वियो हुजे। ऐं शायदि ही पहिरियों चकर ॾिसी रहियो आहियां त हिते सिंध जी चांहि सां गॾोगॾु सिंध जे किताबनि जी, सिंधी किताबनि जी लाइब्रेरी उहा हिते रखी वई आहे। कोई बि दोस्त अचे चांहि पीअण सां गॾोगॾु हीअ सिंध जो किताब कोई बि खणी ऐं ख़िदमत हुतां पंहिंजी हासिलु करे सघे थो। साईं अब्दुल हमीद चन्ना पिणु हिते ईंदड़ आहे ऐं माशाल्लाह किताब जो साईं वटि पिणु वॾो ख़ज़ानो आहे। त असां साईं खे बि गुज़ारिश कंदासीं त असांजे दोस्त दोदे पंवर खे कुझु जेको आहे किताब खां गिफ्ट करे त जीअं हिन इल्म जो ख़ज़ानो कुझु हिते वसी थी सघे ऐं जेके ईंदड़ वेंदड़ आहिनि जॾहिं हिते शुरूआति थी वई, हर कम जी जॾहिं शुरूआति थींदी आहे न त पोइ उहो कमु पाण ईअं प्रमोट थींदो वेंदो आहे। सो माशाल्लाह ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जी चांहि सां गॾोगॾु उते असांजे सिंध सां जुड़ियल सिंधी किताबनि जी लाइब्रेरी पिणु हिते रखी वई आहे। असां ॾिसंदड़नि खे इहा गुज़ारिश कंदासीं त मीरपुर ख़ास में अचण खां पोइ हिन मीरवा रोड ते, मिठी रोड ते जेकॾहिं अची उनजी चांहि पीअंदा ऐं चांहि पीअण सां गॾोगॾु लाइब्रेरी जो जेको किताब आहिनि उनजो मुतालियो कंदा त तमामु ॾाढी माना बहितरी थींदी।
साईं दौदा चांडिया ही जॾहिं खां तव्हां किताब कुझु रखिया आहिनि त पोइ कुझु दोस्तनि ते पढ़ण यानी शुरूआत कई आहे? जी जी सर बिल्कुलु दोस्त डेली बेसिस ते जेको आहे अचनि पिया किताब तव्हां पढ़नि पिया ऐं काफ़ी अहिड़ा दोस्त बि आयल आहिनि जिन वटि किताबूं पयूं हुयूं त हाणे उन्हनि जूं पढ़ियल उहे बि चई विया आहिनि त असां पंहिंजूं किताबूं खणी ईंदासीं डोनेट कंदासीं ऐं कुझु दोस्तनि जेको आहे अख़बार बि लॻाइण जो चयो आहे त ईंदड़ माना 2-3 ॾींहंनि खां पोइ जेसिताईं असां थोरो सेटिंग में अञा अचूं त उहो रोज़ जो अख़बार बि असांजो हिते अची वेंदो त जेके दोस्त पढ़ण वारा आहिनि त पंहिंजो न्यूज़ पेपर बि पढ़नि अची ऐं जेको आहिनि किताबूं बि पढ़नि हिकिड़ो सुठो माहौल मिले त माण्हुनि जी ॾाढी सपोर्ट आहे ज़बरदस्त नमूने सिंध जो माण्हू मीरपुर ख़ास जो दोस्त जेके बि आहिनि इल्मी अदबी माण्हू उहे अचनि पिया ऐं पंहिंजो कंट्रीब्यूट कनि पिया। दादा हे जेका लाइब्रेरी जो तव्हां क़याम ते अमल में आंदो आहे त इन खे थोरो प्रोमोट करण लाइ जीअं तव्हां अख़बार जो ऑप्शन ॾिनो ईअं किताबनि सां जेके जुड़ियल दोस्त आहिनि उहे बि जॾहिं असां वटि हिते कुझु मज़ीद किताबनि जो हिते खज़ानो मन रखियो वेंदो त काफ़ी दोस्तनि खे इन जो पढ़ण जो मौक़ो मिलंदो। वरी उन लाइ थोरी पब्लिसिटी यानी उन्हनि दोस्तनि खे तव्हां इहा थोरी रिक्वेस्ट कयो त उहे जेके असांजा सिंधी माण्हू आहिनि मीरपुर ख़ासि त तमामु वॾो शहरु आहे त जीअं अचे हीअ ख़िदमतूं जेके आहिनि तव्हां जूं हासिलु कनि ऐं चांहि जी चस्के सां गॾोगॾु किताब जो अचे यानी मुतालियो कनि। बिल्कुलु सो माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां अॼु असां मिली करे बेहदि ख़ुशी थी आहे ऐं तव्हांजी इहे मोहबतूं ऐं तव्हांजी इहा मिठी चांहि जेका सिंध जी चांहि आहे उहा असां तव्हां सां गॾु असां पीअंदासीं ऐं इहे मोहबतूं जीअं क़ाइमु हूंदियूं। अव्हां जो वॾी महिरबानी महिरबानी जो तव्हां मेड़ खां बंदि करे असांजे पहुतऊं। जी 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 सारायो असांखे हा त हीअ त साईं असां हाणे चांहि पीअंदासीं। हीअ आहे सिंध जी चांहि जेका असां हिन वक़्तु दोदे पंवर जे होटल सिंध जी चांहि वटि असां हाणे पी रहिया आहियूं। राठौड़ जनरल स्टोर जंहिंमें आहे दयाराम ऐं मिथुन राठौड़। हिते ही दुकानु आहे चन्ना ट्रेडर्स ऐं साईं अब्दुल हमीद चन्ना जो दुकानु जेको अकबर शॉपिंग सेंटर सम्मा ॻोठ। वाह साईं वाह। इहे राठौड़ जनरल स्टोर अकबर मार्केट मक्खण समो जंहिंजो प्रोपराइटर आहे दयाराम राठौड़ ऐं तमामु बहितरीनु लोकेशन ते मिठी रोड ते मीरवा गुरचाणी डिगड़ी रोड ते मुश्तमिल आहे ही मक्खण समो स्टॉप ऐं हुनजो ही प्रोपराइटर वेठल आहे असांजो दयाराम कुली राठौड़। दादा ॾाढी ख़ुशी थी तव्हांजो दुकानु असां जेके ॾिठोसीं तमामु जीअं पहुतासीं तव्हांजो नालो पढ़ियोसीं त सभ खां पहिरियों हीअ असांखे दोस्त मिलियो सागर। हाणे सागर त सागर जो किनारो बि हूंदो आहे हा न पोइ सागर जीअं बि पहुतो असांजा त असां किनारो थी हिन सां मिलियासीं। हा सो असांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांजो माशाल्लाह दुकानु हिते बहितरीनु दुकानु आहे ऐं बहितरीनु हिकिड़ो ही समा मूंखे माना लॻो ॾाढो। ऐं ही मूंसां दोस्त गॾु आहे दयाराम जेको राठौड़ जनरल स्टोर जो मालिक आहे अकबर मार्केट मक्खण समूह में। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ऐं तमामु हिकिड़ी सुठो माहौल मूंखे नज़र अची रहियो आहे। हीअ रोड आहे मीरवा गुरचाणी यानी मिठी रोड डिगड़ी रोड। साईं ते तव्हां हीअ दुकानु कॾहिं यानी क़याम अमल में आंदो आहे ऐं केतिरियूं यानी तालीम सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ शयूं प्लस में इलेक्ट्रिक वग़ैरह इहे नज़र अची रहियूं आहिनि। तव्हां पंहिंजी दुकान बाबति कुझु चवणु फरमाईंदो? बिल्कुलु साईं मूं दुकान जी शुरूआत जेका कई आहे 2018 में कई। अच्छा जीअं मुंहिंजी एजुकेशन बि तक़रीबन BSc थियल आहे पोइ बेरोज़गार वेठो हुअसि नौकरियूं त इन दौर में तक़रीबन मिलणु ॾाढियूं मुश्किल हुयूं। जी जी पोइ मूं पंहिंजे नंढड़े बिज़नेस जी शुरूआति कई हितां। जी जी तमामु सुठो बिज़नेस मुंहिंजो हली रहियो आहे। जी जी हुनखां बाद वरी जॾहिं 2022 में 21-22 में जेके PST JST वारियूं टेस्टूं थियूं उनमें मूं PST जी टेस्ट पास करे हाणे आउं टीचर बि आहियां माशाल्लाह ज़बरदस्त ॾाढो ऐं मुंहिंजो बिज़नेस बि हाणे भाउ वेठल हूंदो आहे अक्सर त उहो संभाले रहियो आहे पर तमामु ज़बरदस्त बिज़नेस बि आहे। ऐं इहो ई दोस्तनि खे सलाह ॾींदसि त नौकिरी सां गॾो गॾु पंहिंजो का न का साइड बिज़नेस बि हुअणु खपे ज़रूरी आहे छाकाणि त नौकिरी जे सहारे अॼुकल्ह जी महांगाई जे दौर में सिर्फ़ु घर जो ख़र्चो नथो हली सघे। जी 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 साईं जी
तंहिं करे साइड बिज़नेस बि लाज़मी आहे हाँ साईं तमामु भलो अथई तमामु बहितरीनु लोकेशन ते हिते साईं वारनि मखण जा समूह में तमामु घणा थोरा साईं दादू खां आयल आहिनि साईं अवां जी मोहबतूं आहिनि जेके असांखे हिते वठी आयूं आहिनि खणी आयूं आहिनि साईं तव्हांजा कुर्ब आहिनि हा मखण समूह स्टॉप ते ही मुंहिंजो दोस्त गॾु आहे सागर सागर जेको चन्ना ट्रेडर्स साईं अब्दुल हमीद चन्ना जे दुकान ते कमु कंदड़ आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी उन सां मूंखे मिली करे ऐं माशाल्लाह ही दोस्त टिकटॉकर पिणु आहे सागर भील जे नाले सां आइडिया सागर भील जे नाले सां आईडी आहे त अगरि तव्हांखे कॾहिं मौक़ो मिले त टिकटॉक सागर भील जी आईडी था तव्हां मुंहिंजा टिकटॉक ॾिसी सघो था ऐं असां हुन खां थोरा पुछंदासीं साईं हिते तव्हां जेको आहे पहिरीं ॻाल्हि तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो ऐं तव्हांजी जेको आहे तालीम केतिरी आहे नालो मुंहिंजो नालो सागर आहे सागर जी जी आऊं साईं चन्ना जी दुकान ते कमु थो करां जी जी ऐं मुंहिंजी तालीम 10 अच्छा मैट्रिक कीअं तव्हां पढ़ो पिया मैट्रिक में पढ़ूं पिया हींअर ज़बरदस्त तमामु सुठो जी जी दुकान भाउ थो संभाले हा। साईं अमित चन्ना जो तमामु सुठो सही आहे जी 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 ऐं मां तव्हांजो टिकटॉक आहे कॾहिं खां शुरूआति कई आहे ऐं केतिरा तव्हांजा वरी फॉलोअर्स वग़ैरह जेका तव्हांजा आहिनि टिकटॉक ऐं कहिड़ी कैटेगरी जा तव्हां ठाहींदा आहियो टिकटॉक मज़ा या इंफॉर्मेटिव या कहिड़े नमूने जा तव्हां ठाहींदा आहियो मुंहिंजे बिल भाजन उन जा सॉन्ग जो ठाहींदा अच्छा भील भाजन जा जेके सॉन्ग आहिनि उन जा तव्हां ठाहींदा आहियो उन्हनि ते ठाहींदा अच्छा तमामु भलो पोइ जेके पंहिंजा तव्हांजा मज़हबी त्योहार वग़ैरह आहिनि उन मुताबिक़ या उहे तव्हां पंहिंजा टिकटॉक तव्हां ठाहींदा आहियो हा हा ठाहींदा आहियूं हा हा ठाहींदा आहियूं वाक़ई ज़बरदस्त तमामु भलो तमामु ख़ूब असांखे ॾाढी ख़ुशी थी अव्हां सां मिली करे ऐं अव्हां जहिड़ा पहिरीं प्यारा मोहबती माण्हू असां सां मिलंदा जुलंदा मुंहिंजो पंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे उहो आउं तव्हांखे हुनजी आई डी तव्हांखे पंहिंजो ॿुधायो आहे उन सां तव्हां सिंध पाकिस्तान ऐं ॿियो शयूं घणो कुझु तव्हां ॾिसी सघो था ऐं तव्हांखे ॾिसण जो जेका त मौक़ो मिलंदो तव्हां सां मिली करे असांखे बेहदि ख़ुशी थी आहे महिरबानी